जय झूलेलाल। अॼु मां तव्हां सभिनी सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे हीअ रिक्वेस्ट थी करियां त तव्हां मुंहिंजे चैनल ते जेके सिंधी वीडियो ॾिसो था या कारकत जूं कथाऊं ॿुधो था त मुंहिंजे वीडियो खे लाइक कंदा करियो ऐं कमेंट बॉक्स में जय झूलेलाल, जय श्री कृष्ण, नारायण नारायण जेको तव्हांखे सवलो लॻे ज़रूरु लिखंदा करियो ऐं वीडियो खे जेतिरो थी सघेव सिंधी भाउरनि भेनरुनि खे शेयर कंदा करियो। छोकी यूट्यूब जो इहो सिस्टम आहे कि जंहिं वीडियो ते ज़्यादा लाइक ईंदा आहिनि ऐं कमेंट ईंदा आहिनि, जेको जेतिरी लाइक कंदो आहे कमेंट कंदो आहे वीडियो उन ताईं नोटिफिकेशन हमेशह मोकिलंदो आहे, न त कॾहिं तव्हांखे वीडियो मिलंदो कॾहिं न मिलंदो। इन करे तव्हां ज़रूरु बि मुंहिंजी रिक्वेस्ट स्वीकार कंदा ऐं तव्हांखे कहिड़ा सिंधी वीडियो खपनि, कहिड़ियूं कथाऊं खपनि, उहे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। जय झूलेलाल।